माता को तो पुछां बा कंहिंखे सॾिबो आहे कुझु ॾाढे चवंदा हलो न बा ये लफ़्ज़ चओ त अलाह खे सॾिबो आहे ऐं अलाह जो दर न छॾिबो आहे चओ अलाह जो दर न छॾिबो किताबनि में वाक़ियो ईंदो आहे अल्लाह जो बानो काबतुल्लाह जो तवाफ़ थो करे अल्लाह तां सभिनी खे काबे जो तवाफ़ नसीब करे अल्लाह तां सभिनी खे मक्को मदीनो घुमाए आमीन था चओ न बा हिकिड़ा चवंदा आहिनि मौली साहब तूं त दुआ घुरे थो पर असांखे भाड़ो कोन्हे किरायो कोन्हे कीअं वञूं चवंदा आहिनि न बा आवाज़ रब मुफ़्त में घुमाए न उन जे आॾो का देरि कोन्हे रब साईं मूंसां महिरबानी कई गर्मीअ जी मौसम में 28 ॾींहं मां मके मदीने शरीफ़ में रही आयुसि मदीने शरीफ़ में 3 पारी निमाज़ असर जी निमाज़ पढ़ी ॿार छट नेठो वेठो हुजां खैरपुर शहर जे भरिसां दाऊद जो ॻोठ आहे उतां जो हिकिड़ो हाजी साहब आहे नालो अथसि हाजी मोहम्मद सिद्दीक ज़ात जो आहे सूमरो कमु कंदो आहे ड्रखाण को हे खटां ठाहे कुर्सियूं ठाहे ड्रखाण को कमु कंदो आहे आवाज़ कराईंदो आहे मां सुञाणींदो आहियां मां सां भाकुर पाए मिलियो मां पुछियो मां हाजी साहब ॾे ख़बर हे काओ दफ़ो थी मके मदीने आयो आहियां चवणु लॻो मौली साहब हे 17 साल आहे अल्लाह मूंखे मुफ़्त में मको बि घुमाईंदो आहे त मदीनो बि घुमाईंदो आहे मां चयोमांसि यार तूं त ड्रखाण को कमु कंदो आहे कीअं मुफ़्त में अल्लाह तोखे मको मदीनो घुमाईंदो आहे चयईं अल्लाह जी महिरबानी ही आहे त हिकिड़ो कराची में कंपनी वारो आहे जंहिं मस्जिद में वेही मां सां वाइदो कयो आहे त जेसीं ताईं तुंहिंजी हयाती जेसीं ताईं मुंहिंजी हयाती साल में 10 माण्हू उमिरि जा तयारु करे ॾींदो कर 11 माण्हू तूं मुफ़्त में आहे ॿियो त ठहियो खैरपुर खां कराची ईंदे उहो किरायो बि मां तोखे ॾींदुमि साईं हिन दफ़े 15 माण्हू आंदा आहिनि पर जेको आहे त 17 सालनि में 10 माण्हू खां कॾहिं घटि न थिया आहिनि रब मूंखे मुफ़्त में मको बि घुमाईंदो आहे त मदीनो बि घुमाईंदो आहे चो अल्लाह जा ॾोका देरी कोन्हे रखो सभई अल्लाह उम्मीद ना उम्मीद न थियो चो इंशाअल्लाह मको मदीनो अल्लाह घुमाईंदो अर्ज़ कयां अल्लाह जो बानो काबे जो तवाफ़ करे पियो तवाफ़ कंदे कंदे ये लफ़्ज़ चबान अल्लाहुम्मा लब्बैक रब हेड़े हाल में तो वटि हाज़िर थियो आहे हाल ॾिठो अथव बाबा एराम पातल हूंदो आहे मथो बि उघाड़ो पेर बि उघाड़ा सॼो कुलो बि उघाड़ो रखणो पवंदो आहे फ़क़ीराणो हाल करणो पवंदो आहे चए पियो अल्लाहुम्मा लब्बैक रब हेड़े हाल में तो वटि हाज़िर थियो आहे चई बस करे पियो मथां आवाज़ अचे पियो ला लब्बैक माना तूं त आयो आहे पर मां तुंहिंजी हाज़िरी क़बूल न कई आहे ला माना न तुंहिंजी हाज़िरी मां क़बूल कोन्हे 3 ॾींहं गुज़री विया हे चवे अल्लाहुम्मा लब्बैक मथां आवाज़ अचे ला लब्बैक हिकिड़े जी सभा ॻाल्हि त ॿुधो जॾहिं अल्लाह तुंहिंजी दुआ बि क़बूल नथो करे हाज़िरी बि क़बूल नथो करे पोइ छो थो महिनत करे काबो छॾे करे हलियो वञ न वो नौजवान अखियुनि खां पाणी आरे लुड़क जारी करे चए थो यार तूं बि चवें थो त काबो छॾे करे हलियो वञ भला ॿुधा उहो ॿियो कहिड़ो मैदान आहे जो उठ रब साईं मां सां पचे मूंखे त ॿियो को मैदान ई नज़र नथो अचे मूंखे त ॿियो को दर ई नज़र नथो अचे हे त मालिक 3 ॾींहं हाज़िरी क़बूल न कई आहे पर उमिरि सारी क़बूल न कंदो तॾहिं बि रब जो दर छॾे ॿिए जे दरवाज़े ते मां न वेंदुमि ईअं चई करे वरी तवाफ़ शुरू कयईं चवणु लॻो अल्लाहुम्मा लब्बैक चई बस के मथां आवाज़ आयो लब्बैक अब्दी लब्बैक अब्दी जियो मुंहिंजा माना मार बस सभु तुंहिंजूं हाज़िरियूं क़बूल कयूं आहिनि चो परचे उन जे आॾो का देरि कोन्हे अचो अमल कयो नेकी कयो अलाह नेकी न विञाईंदो आहे अव्हां जी नेकी आहे हिन महिल ताईं वेही अलाह जो क़ुर ॿुधो था अलाह तव्हांजी नेकी न विञाईंदो